नथो भावतो रुगो बथा रुलो हलो बनी ते वने माले वरी कमकार जी कयो रुगो थो रुलण जो शौक़ रहता है ॾाढा पर निकिरी आहिनि छा ॻाल्हि आहे तव्हां पर निकिरी आहिनि एतिरा में कमज़ोर जी आमदार तो असांजी गैर मौजूदगीअ में तव्हां सावड़िया आहिनि वरियाम मजू मूंखे माफ़ कयो मजू उन ॾींहुं यार असां आयासीं तव्हांखे ॿुधाइण लाइ त हे रेस वारो हादसो थी वियो वॾो पर यार तव्हां कोन मिली सघियो इन करे असां वरी वापसि वियासीं सिंध जा वारिस असुली हारी आहिनि मजू उन ॾींहुं यार असां आयासीं तव्हांखे ॿुधाइण लाइ त हे रेस वारो हादसो थी वियो वॾो पर यार तव्हां कोन मिली सघियो इन करे असां वरी वापसि वियासीं वरी अॼु हेॾा असां ज़मीन ते आयासीं शुक्र थियो तव्हां मिली वियो वली दादा असांखे उन ॾींहुं ख़बर पइजी वई हा पर यार हे हथियार खणी खयां अथव छा मसलो आहे वली दादा हथियार इन लाइ खयां आहिनि जंहिं रईस खे मारियो आहे उन सां घटि न आहे करणी चइबो त असांखे बि हींअर हथनि में हथियार खणणा पवंदा हा पीरल रईस जे मरण खां पोइ सॼे ॻोठ में हैरास लॻो पियो आहे पर शाहू आख़िर रईस खे केरु थो मारे सघे पीरल जिथे असांजो अंदाज़ो आहे न त इहो कमु बहराम जो आहे जे बहराम पाण न कयो आहे त कंहिंजे ॿिए जे हथों करायो अथई ठीकु आहे दा जेको बि गुनहगार हूंदो न बची कोन सघंदो ठीकु आहे मजू माशाअल्लाह हिम्मत कर गोठ ॻाल्हाइणो आहे रात पानी भी वराइणो आहे हा दादा ना हा बस गांव थी वियो हलूं था
सौट अरे सुमारो छा थियो? अरे सुमारो छा थियो? सौट रसगुल्ला नबी कत्ल थियो। छा? छा? रसगुल्ला नबी खान जो कत्ल थियो? हाँ सौट, हाँ रसगुल्ला नबी कत्ल थियो। हाणी बहराम खान त हारन लाइ वेल करे छॾींदो। अॾना रसगुल्ला नबी खान तमामु सुठो माण्हू हुयो। अलाह वटि बि सुठनि माण्हुनि जी ज़रूरत आहे, असां जण गुनाहगारनि जी न। हा यार, अस्सलाम वालेकुम रेसा। वालेकुम अस्सलाम। वैसे खैर लगो पिया? अबा वली दादा ॾे हवाल ओचितो पंध पियो आई। ॿियो त सभु ख़ैर लॻो पिया, पर रसगुल्ला नबी खान जो कल्ह शाम ते क़त्ल थी वियो आहे। हाँ रेस वलीदाद सही तो चवे, कल शाम रसगुल्ला नबी खान जो कत्ल थी वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। यार माण्हू बे सा भलो पाड़े वारनि सां या हारनि सां तमामु सुठो हलियो, पर आख़िर इन खे मारियो कंहिं? इन जो त कंहिंसां का दुश्मनी बि न हुई। इन दुश्मन केरु थो थी सघे आख़िर? गुलाम नबी खान जो जेको मुंशी आहे न, उन जो जेको चवणु आहे त गुलाम नबी खान खे धाड़ेल मारे आहिनि। वधीक त हाणे अलाह खे ख़बर आहे त छा थियो। रेस जेस ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे त रसगुल्ला नबी खान सां धाड़ेल कोन फिटाईंदा। रस नीरन खे बि पाण जन्म लॻी हूंदुसि को पाण जई जे कमु कराए। बस दादा, अलाह जन्नत नसीब कंदुसि। हा रेस असांखे आहे थोरो कमु, दोस्त सां मिलणो आहे। चलो अलाह ठीकु आहे रेस? ठीक सर। कम सही कयो। हींअर माफ़ी वाफ़ी कान्हे, मन को रसगुल्ला लभी अथव। कंदार लॻे थो जे पादरनि खाइण त तुंहिंजो पूरो पूरो शौक़ु आहे। मजी वञा ते राति ॾिनी सही ए छा ॾिसंदा हलो वठो न। भॼी करे जे भड़िया त बीह त तुंहिंजो टंगू बाहूं भॼां।
कमदार नवी दे कमदार अरे कमदार रखा है नहीं लटसा बड़े पाठा कमदार तू बेटे मारो वठी असा वेणा वरियाम मजू मूंखे माफ़ कयो आईंदा अहिड़ी ग़लती कोन कंदुसि कमदार ॿुधाए वञी बहराम खान खे त हाणे हुनजी मनमानी ते न हलंदी रेस गुलाम नबी खान जे करे असां चुप कई वेठा हुआसीं पर हाणे जेका अहिड़ी हरकत कयईं त लठ जो जवाब कुहाड़ीअ सां ॾींदासीं हल